जनरल रिटायर्ड फेस अमीर जी गिरफ्तारी का पोइ पाक फौज जे वधीक 3 रिटायर्ड ऑफिसर्स के हिरासत में वरतो वियो। ISPR जो चुनाव है तो 3 ऑफिसरन के लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड जे कोर्ट मार्शल जे केस जे सिलसिले में तहवील में वरतो वियो है। ISPR मौसूफ 3 ऑफिसर्स रिटायर्ड कर्नल आसिम, ब्रिगेडियर रिटायर्ड नईम और ब्रिगेडियर रिटायर्ड गफ्फार के मिलिट्री डिसिप्लिन की भनकड़ी कई। हिरासत में वरतल रिटायर्ड ऑफिसर सियासी मुफादन खातिर मुल्क अंदर अदम इस्तेकाम के हवाड़ी रहा हुआ वधीक शास कई थी वने। कुरम जिले में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 7 दहशतगर्द मार्ची पिया 5 जख्मी। ISPR मौसूफ मार्ची बिल दहशतगर्द संगीन लोहन में मुलविस हुआ। हथियारे बारूदी मवाद हथ कयो पियो। ISPR जो चमड़ा है तो गुझे इतलात ऑपरेशन दौरान दहशतगर्द के ठिकाणन के पिण तबाह कयो पियो। सदरासी पुलिस अदारे पारां दहशतगर्दन खिलाफ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस के खराज तहसीन पेश। आसी पुलिस अदारी कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस से पेशवरानी सलाहियतन के सराहियो। सदरासी पुलिस सरदारी जो चवला है तो कौम दहशतगर्दी के मुकम्मल खात्मे लाए सिक्योरिटी फोर्सेस से गड बीठल है। बिलावल भुट्टो सरदारी से पीपल्स पार्टी दखण पंजाब के सदर मखदूम महमूद की मुलाकात। सियासी तंजीमी सूरत हाल बाबत गालबोल। बिलावल हाउस में थियल मुलाकात में पीपल्स पार्टी लेडीज विंग की मरकजी सदर फरियाल टालपुर भी मौजूद हुई। उन्होंने ना ही मुल्क की सिक्योरिटी को देखा और अपने ही इदारों को, जो इदारे हमारे लिए निहायती काबिल एहतराम है, जो कि हमारे मुल्क की सालमियत का सबसे बड़े में बड़ा सहारा है, वो इदारे, उनको भी मलाइन करने के लिए हर हद से गुजर गए। औदन की लालच में मुल्की सलामती के नुकसान पहुंचाए पियो। फेस समित का पोइ वधीक गिरफ्तारियों थियूं जंहिंजी आशा करियूं था। अगुड़न फौजी ऑफिसरन की गिरफ्तार कयो पियो आहे। मुल्की सलामती लाइ अहम कदम खया पिया वञनि। मुल्क खिलाफ साजिशन पुठियां PTI आहे। नव में वाक़िअनि में मुलविस माण्हुनि जो घेरो तंग कयो पियो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिला मेमर जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयाई नव में जी साजिश जो मकसद आवाम के रियासत खिलाफ भड़काइण हो। आईनी उहदे ते बैठल शख्स PTI के सहूलियत फराहम करे पियो हो। PTI पानी के जबरदस्ती इक़्तिदार जी कुर्सी ते बिहारी पियो हो। सिंध काबीना सेंट्रल कराची मलीर ऐं माजद में सोलर ते बिजली घर ठाहिण ऐं इस्लाम कोट खां छाछड़े ताईं रेलवे लाइन विछाइण वारनि मंसूबनि लाइ ज़मीन अलॉट करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। अडियाला जेल अंदर PTI पानी जे मुबैना तौर सहूलियतकारी जे इल्ज़ाम हेठि अपुणे जे सुप्रीडेंट जो पूरो नेटवर्क पकड़ियो वियो। मुबैना सहूलियतकारी जे शक में अडियाला जेल जे वधीक 2 ऑफिसरनि समेत 6 मुलाज़िमनि खां पुछागाछा। कानून लागू कंदड़ इदारनि तरफ़ां जेल में मुक़रर एहलकारनि जी सख़्त निगरानी करण जो फ़ैसिलो। जनरल रिटायर्ड फेस अमीर सां मुंहिंजो को वास्तो नाहे। फ़ौज जेकॾहिं एहतिसाब करणु चाहे थी त भले करे। इहो फ़ौज जो अंदरूनी मामिलो आहे। PTI बानी फेस अमीर खां लातालुकी जो इज़हार करे छॾियो। अडियाला जेल में साफ़े सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे PTI बानी चयो त फेस अमीर जा तालिबान सां सुठा वास्ता हुआ। अफ़गानिस्तान जी सूरत हाल बैदि केस हटाइण न पियो चाहियो, पर जनरल बाजवा पंहिंजो मुदो वधाइण लाइ नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ जे चवण ते जनरल फेस के हटाए छॾियो। इन ॻाल्हि ते मुंहिंजी जनरल बाजवा सां तलख़ी वधी। फेस अमीर असांजो असासो हो जंहिंखे ज़ाया कयो वियो। बचाव पारो वफ़ाक़ी वज़ीर चवे थो त नव में फेस समिट करायो। जेकॾहिं ईअं आहे त जांच थियणु घुरिजे। चीफ जस्टिस चयो त सेक्रेटरी काबीना पंहिंजे भाउ खे बचाइण लाइ वज़ीर आज़म ते इल्ज़ाम लॻाए छॾियो। सेक्रेटरी काबीना वज़ीर आज़म खे बस जे हेठां धिको ॾेई छॾियो आहे। वफ़ाक़ी काबीना 5 सालनि जी निजकारी प्रोग्राम की मंजूरी ॾेई छॾी। निजकारी प्रोग्राम तहत 2024 खां 2029 ताईं 3 मरहलनि में 24 इदारनि जी निजकारी कई वेंदी। PIA हाउसिंग बिल्डिंग फिनांस कॉर्पोरेशन की निजकारी जो अमल जल्द मुकम्मल कयो वेंदो। ज़रीन मौसूफ़ पहिरीं मरहले में फैसलाबाद, इस्लामाबाद, गुजरावाला इलेक्ट्रिक पावर कंपनी की निजकारी कई वेंदी।
लेस्को, मेप्को, पेस्को, हेस्को ऐं सेप्को जी निजकारी ॿिए मरहले में कई वेंदी। यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन ऐं स्टेट लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन जी बि निजकारी कई वेंदी। पेरिस ओलंपिक्स में 40 सालन खां पोइ पाकिस्तान लाइ गोल्ड मेडल खटींदड़ अरशद नदीम जी कराची आमद। वज़ीर आला सिंध ऐं काबीना जे मेंबर सां मुलाक़ात। अरशद नदीम चयो त कराची जे माण्हू तमामु घणो प्यार ऐं मोहबत ईंदी। कराची वासियुनि जी मोहबत खे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां। अरशद नदीम जे गवर्नर सिंध कामरान टिसोरी सां बि मुलाक़ात। गवर्नर तरफ़ां 5 करोड़ रुपया इनाम जो ऐलान। कामरान टिसोरी चयो त अरशद नदीम असांजो हीरो आहे जे दुनिया में पाकिस्तान जो नालो रोशन कयो। कोटड़ी जे नानगो लाइन वारे इलाइक़े मां 5 दोस्त पुलिसरा नमूने गुम। वारसन पारां अगवा जो शख़्स आहे। सिराजुद्दीन बुर्दी, शाकार लाखी, साबिर अबड़ो, फारिस अली कुहारो ऐं ज़ीशान अबड़ो पुलिसरा नमूने गुम। वारसन जो चवणु आहे त गुज़िरियल घुमण लाइ निकितल नौजवान हिन महिल ताईं वापसि न आहिनि पहुता। शक आहे त नौजवाननि खे अगवा कयो वियो आहे। मामले जी जांच करे नौजवाननि खे बाज़ाब करायो वञे। ऐं पीउ जो ॻोठु वेझो जागीराणी ऐं सोलंगी बिरादरी जी बिंदुरियुनि में फायरिंग। हिकु ॼणो मारिजी पियो। कोटपल वारे इलाइक़े में धुरियुनि में हलंदड़ तकरार में सोलंगी बिरादरी जो जान मोहम्मद सोलंगी क़तल थी वियो।